अल्हम्दुलिल्लाहि वकफा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वला आलिहि वला आलिहि व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। थोड़ो अर्ज़ु रखंदुमि जेके दोस्त पोइते वेठा थोड़ो अॻिते अचो छो त निमाज़ जो टाइम बि मथो आहे, मूंखे बि टाइम मिलियो आहे अहिड़ो घणो इंशाअल्लाह वाइज़ो कोन कंदुमि। मक़सद निमाज़ आहे। जेके दोस्त पोइते वेठा हो अल्लाह से बरकत करे। वरड़न दी मयार कोने नौजवान साथी उठी जान। जज़ाकल्लाह। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा। किथे वण वण कार जा किथे बर पट बर कख ॾिठा कारा। किथे नफ़रत जा नुक़सान ॾिठम के मोहब्बत जा मारा। रब मिड़नी खे तुझा सहारा तू कादिर कुल कायनात जो। हजार हसियूं ज़माने में पर मोहम्मद जो न मट भाया। घुमियो अरबी जे धरती ते मिट्टी सुरमो करे पाया।
सिराज उन घोट जो उम्मती आया कंदो महसर अंगल अल्लाह सां न रईसु हूं न अमीर हूं न वजीर हूं न मुशीर हूं न रईसु हूं न अमीर हूं न वजीर हूं न मुशीर हूं दर मुस्तफा मेरी सल्तनत है उसी सल्तनत का फकीर हूं मेरा सोहना नबी साना वाला की सोने दी मैं गल करा है उचिया माना वाला ततड़े दी टुरे जी जानी बादल छांव करे देख जहड़े रस्ते गुजरे जानी वण भी सलामी दे देख चा सोहने दा मैं ना ठरा है उचिया माना वाला हिन भलारी जूई माव्या के लाल लदे न पोह पते न जवानियत न सदे न जदे सिराज मौत पियो छॾे आखिर राही राह जा खीर खालस न मिली त खीर जो फ़ाइदो कहिड़ो चङो हुजे त चङाई न करे इन मीर जो फ़ाइदो कहिड़ो इल्म हुजे अमल न हुजे इन पीर जो फ़ाइदो कहिड़ो मजाजी मोहब्बत में पाण चीर जे इन चीर जो फ़ाइदो कहिड़ो सिराज मुड़स हुजे त मथेर हुजे न त बेज़मीर जो फ़ाइदो कहिड़ो काबिल सर एहतराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीजो दोस्तो भाइरो ऐं बुजुर्गो वक्त के ॾिसंदे हिकड़ी आयत सगोरी मुख्तसर तिलावत कई आ दुआ त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे क़ुरान अज़ीम जे ॾसल दग जे मथां अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी दोस्तन जो जानी माली तावन रब साईं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए पहिरियों मर्तबा गोट खुदा बख्श खुश्क जे अंदर अदा तनवीर अहमद साहब जे इसरार ऐं हुकुम ते रब साईं क़ुरान अज़ीम जी दीनी इल्मी फिक्री कचहरी में अचण जो मौक़ो ऐं शरफ नसीब फरमायो आहे तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं जरूरत अमल जी जन दोस्तन मेहनत करे कोशिश करे ही बज़म ही प्रोग्राम ही जलसो ही कचहरी सिंगारी सजाई रब साईं दोस्तन जे माल में रिस्क में उम्र में जिंदगी में बच्चन में बरकत जो मामलो फरमाए अवां जे आडो जेका मां आयत तिलावत कई आ इन आयत जे अंदर रब साईं इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मुहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं चार सिफतूं रब बयान फरमायूं घणियूं हवा चार सिफतूं चार खूबियूं इन चैन सिफतुनि जे मुतालिक तवां सां मुंहिंजी मुख्तसर कचहरी थींदी चार खूबियूं कहिड़ियूं आहिनि थोरो तवजो अल्लाह तो फरमाए त जेको मां रब तव्हां खे महबूब बनाए ॾिनो आहे अॻुवाणो बनाए ॾिनो आहे रहबर नबी बनाए ॾिनो आहे अल्लाह तो फरमाए त इहो नबी मुहम्मद अरबी मां रब तव्हां ॾे तव्हां मंझां मोकिलियो आहे पहिरीं खूबी ॿी खूबी आहे अल्लाह तो फरमाए त जेको नबी मां रब तव्हां ॾे तव्हां मंझां मोकिलियो आहे तकलीफ़ तव्हां खे मिलंदी आहे दुख तव्हां खे मिलंदा आहिनि दर्द तव्हां खे मिलंदा आहिनि पर तव्हां जो दुख तव्हां जो दर्द तव्हां जी तकलीफ़ मुंहिंजे मोहम्मद खे पंहिंजी लॻंदी आहे ऐं टी खूबी आहे अल्लाह तो फरमाए त मुंहिंजो अरबी तव्हां जे ईमान तव्हां जे हिदायत ते केॾो त हरीस आहे ऐं चौथे नंबर ते रब तो फरमाए मुंहिंजो मोहम्मद तव्हां ते केॾो त मेहरबान आहे केॾो त मेहरबान आहे इन चैन खूबियुनि जे मुतालिक तव्हां सां मुंहिंजी कचहरी थींदी अब इन जलसन प्रोग्रामनि जो मक़सद छा आहे निमाज़ छा आहे
मन न मन को दोस्त निमाज़ी बणजी पवे, मन न मन समाज में सुधारो अचे, मन के दोस्त खे हिदायत नसीब थी पवे। आए कि न आहे? मकसद निमाज़ आहे। असां भी सिंध बलोचिस्तान घुमूं था, वेंदा आहियूं न, पोइ संगत चवंदी आहे सही वॾी वॾी वॾनि वॾनि खती बंदा यारी थी बाबा सही माशाअल्लाह। हर महीने हाले जी वेंदो आहे बेर शरीफान जो मुरीद आहे, अमरोट त गुसाया ई कोन, अब नमाज़ पढ़ंदो आहे, चई सही इहा हिकड़ी सुस्ती आहे, बाक़ी बचो छा आहे कि न आहे? मकसद निमाज़ आहे। मुसीबत में छा कजे अबा? छा निमाज़? अल्लाह जो नबी आहे इब्राहिम पैगंबर घरवारी समेत बादशाह जे कब्जे में आहे, बादशाह ज़ालिम आहे, अल्लाह जे नबी जी घरवारी आहे, गलत नजर सां पियो निहारे। इब्राहिम नबी रब जो सजदो कयो, ओ मुंहिंजा रब मां तुंहिंजो नबी आहियां, मुंहिंजो नंगू थी, मुंहिंजी गैरत थी, अल्लाह हिफ़ाज़त फरमा। अम्मा बीबी सारा थी फरमाए, बादशाह मूडे पियो तके त अंधो पियो बणजी वञे, परते पियो निहारे त नज़र पई पवेस। ॿाहिरि निकिरी जॾहिं अम्मा बीबी सारा खे आज़ाद की निकिरी आई, ॾिसे त इब्राहिम नबी सुर सजदे में अचे, ओ इब्राहिम कंदो मथे करो, रब मुंहिंजे आबरू जी हिफ़ाज़त फरमाई। ॾुखी घड़ी आई, नबी छा पढ़ी? नमाज़। रसूल जो सहाबी आहे अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु, जैसे पाड़े में ॿिनि जा बाग भला था, अल्लाह ने मुंहिंजो बाग फरे ही कोन थो। हुज़ूर फरमायो बरकातूं नफिल नमाज़ पढ़ी रब खां घुर। सहाबी तो फरमाए, मां बाग ते नमाज़ नफिल पढ़ी, उन साल मुंहिंजो अहिड़ो बाग फरियो जो टिकरी में मुंहिंजे बाग जे अनाज जो कंहिं मुक़ाबलो ई न कयो। माना बरकत भी नमाज में आ। चावा जंगे बदर जे मौके ते नबी सही छा पढ़ी? नमाज पढ़ी। अल्लाह फरमाए, हबीब गणती न कर, नालो तुंहिंजे यारन जो थींदो, पर फौज मां रब जी विढ़ंदी। नबी सही छा पढ़ी? नमाज। इन जलसन जो मकसद इहो आहे त मन न मन कंहिं दोस्त खे क़ुरान जूं ॻाल्हियूं सम्झ में अची वञनि। मां चवंदो आहियां इनक़िलाब तब्दीली सुधारो तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां असांखे ख़ुदा जो क़ुरान सम्झ में ईंदो। क़ुरान ॿुधी जिन सुधरी आहे, पर असां सां जिन्ननि जी भेणी कोन्हे, आहे कि न आहे? रोज़ वाइज़ ॿुधूं था, पर असां में ज़रे बराबर भी तब्दीली कोन्हे। इहो सुधारो इनक़िलाब तॾहिं ईंदो ख़ुदा जॾहिं तव्हां सां क़ुरान सम्झंदासीं। सम्झो ख़ुदा जो क़ुरान। रमज़ान जे महीने में मां कंहिं जॻह ते वियुमि, पंधु गचो, असां साजर पहुतासीं, कारी साहब ॿार पियो पढ़ाए, ॿाहिरों हिकिड़ो जमायती आयो, चइसे मूंखे हिकु ॿ ख़तम खपंदो आहे अथी। मां खिली बांक वरतो, मां चाचा मुंहिंजो ख़तम भी खपंदो आहे छा? चे अलाए वॾा चवंदा जे करे पाण पढ़ी न सघे त कंहिं पढ़ियल माण्हू को वठी दुआ घुराइबी आहे। मां चयो हाणे पढ़ां, बुख लॻे मूंखे, मानी खाए तूं त मुंहिंजो पेट भरबो? ॿुधायो अबा चाचा पाण पढ़ो नी। जैसे अची ॾाढ़ी आहे, ॿारनि बच्चनि जो पीउ आहे, हाणे जो वेही पढ़ा त माण्हू छा चवंदा? इन ज़हन जा भी माण्हू अथव। पोइ मां चवंदो आहियां हिन क़ुरान खे पढ़ण जे लाइ उम्र जी न पर शौक़ ऐं हिम्मत ऐं जज़्बे जी ज़रूरत आहे। जोगी साहब ॿुधो अथव न, जेको तारफ़ जो मोहताज कोन्हे। जोगी साहब ॿुधाए, मुंहिंजो अबो पहिरें जोड़ जो मल्लो 50 साल को उम्र करास, बाद में नाज़रा क़ुरान वजीद पढ़ी। तने क़ुरान के पढ़ने जे लाइ शौक़ जी जरूरत है। ऐं एड़ा कई वाक़या मुझे नबी जे सहाबा का साबित है। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हज़रत हकीम बिन हुज़ाम 80 साल जो कुरानो तवज्जो तक जाए, अल्लाह अकबर कबीरा। 80 साल जो कुरानो तवज्जो तक जाए। कुरान समझण दे लाए नबी जे सहाबी वठींदो आ ते जो माद बिन जबल नालो आ, उन जी 30 साल उम्र आ। ए 80 साल जो कुरानो आ। हज़रत हकीम बिन गुज़ाम कौम जो भी चंगो आ, पाड़े जो भी चंगो आ, कबीले जो भी चंगो आ। तवज्जो तक जाए। कुरान समझी करे हकीम बिन हुज़ाम ईंदो पियो आ। रस्ते में एक नौजवान मिलो, चवंदो पियो आ, साईं इहा त ॻाल्हि कोन ठहंदी पई आ, तूं उम्र जो भी वॾो आ, क़ौम जो भी वॾो आ। नौजवान वटि वेही करे रब जो क़ुरान सिखंदो पियो आ। हकीम बिन गुज़ाम तो फरमायो, इन में मक़ाम जी कहिड़ी ज़रूरत आ, मक़ाम जी कहिड़ी ज़रूरत आ, उम्र जी कहिड़ी ज़रूरत आ, दर्जे जी कहिड़ी ज़रूरत आ। हो क़ुरान जो माहिर आ, मूंखे सम्झण जी ज़रूरत आ।
माखे समझण जी जरूरत है। तवज्जो तक जाए, इज्जत कुरान में आओ, अजमत कुरान में आओ, बरकत कुरान में आओ, रहमत कुरान में आओ, वहदत कुरान में आओ, शरीयत कुरान में आओ, सदाकत कुरान में आओ, अदालत कुरान में आओ, सखावत कुरान में आओ, शुजात कुरान में आओ, जन्नत कुरान में आओ, तो इज्जत भी खुदा जो तो कुरान में आओ। नारे तकबीर, शाने कुरान, शाने कुरान। इमामुल अंबिया पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए जेको कुरान समझण जी कोशिश कंदो आ उन जे कामयाबी जे लाए रब जा मलाइक दुआऊं घुरंदा। तवज्जो तक जाए, मस्जिद नबविया, मस्जिद नबविया एकड़े पासे दो अमीर उमर वेठो आ, बे पासे दो अब्दुल्ला जुल बजादैन कुरान पढ़ंदो पियो आ। अमीर उमर आहिस्ता कुरान पढ़ंदो पियो आ, हजरत अब्दुल्ला ॾाढा कुरान पढ़ंदो पियो आ। अमीर उमर उथी आयो, ए अब्दुल्ला स्लो कुरान जी तिलावत कर, आहिस्ता कुरान जी तिलावत कर। इमामुल अंबिया, अहसनुल अंबिया, अकरमुल अंबिया, अजमलुल अंबिया, मोहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उमर जी मुजा दिलवर अब्दुल्ला के रोकी दो पियो आ तो कुरान जी तिलावत न करे। आका कुर्बान वन्या, मां अब्दुल्ला के कुरान जी तिलावत को कोन पे रोकिया, मां अब्दुल्ला के चोंदो पियो आ स्लो कुरान जी तिलावत करे। पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए, उमर तू पुरानो मानो आ, अब्दुल्ला ताज़ो ताज़ो कलमो पढ़ियो आ, ए कुरान समझंदो भी पियो आ, कुरान पढ़ंदो भी पियो आ। मां मोहम्मद मुस्तफा ॾिसी रहियो आ, अब्दुल्ला जे कामयाबी जे लाइ रब जा मलाइक दुआऊं घुरंदा पिया। इज्जत भी खुदा जे कुरान में आ। एकड़ो तारीख जो मां वाक़ियो पढ़ो, तवज्जो तक जाए। एकड़ी कुराड़ी अम्मा बच्चे के मारींदी पई आ, अब्बा कुरान जी तालीम वरती आ, बच्चो नाराज थींदो पियो आ। अम्मा कल मदरसे न वयो आ, उस्ताद मारे लाह पटे छॾियो। अज़ीज़ो अम्मा त अम्मा थींदी आ, कोशिश कंदी आ, बच्चो कामयाबी जे मंजिल ते पहुचे। तवज्जो तक जाए, अम्मा थप्पा भी गणंदी पई आ, मुकूं भी हणंदी पई आ, बच्चो इनकार कंदो पियो आ। बे पासे रो हिकड़ो बकरन जो बकरार रेवड़ काहे वींदो पियो आ। कुरारी अम्मा चोंदी पई आ, याद रख जाए जेकर कुरान जी तालीम न वरदे इन बकरार जियां बकरियूं चार जाए नाकारो बणजी वे। बकरार जे कनन ते जुमला पया, धक लगियो, बकरियूं विकरो करे मदरसे में वजी अची रब जे कुरान ते मेहनत कई आ। 40 साल ते जी उम्र आ, हाफिज भी बणियो आ, आलिम भी बणियो आ। जेके मदरसन जे अंदर तवज्जो तक जाए, सब असर जा कारे किरायत जा उसूल पढ़ंदा, कानून पढ़ंदा, ये कानून लिखण वारो इहो बकरार जेके दुनिया इमाम किसाई चौंदी आ। तवज्जो तक जाए, मां अमा दे आलो रब दे कुरान मां हिकड़ी आयत तिलावत कई आ। खोलो खुदा जो कुरान, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम। बुलंद आवाज़ा तवज्जो तक जाए, रब तो फरमाए जेको मां अल्लाह तवा के नबी बनाए दिनो आ, रहबर बनाए दिनो आ, अगवान बनाए दिनो आ, इहो नबी मां अल्लाह तवा दे तवा मंजा मोकलियो आ। पेरी इया खूबी आ, मां तफसील में कोन वेनो, ई खूबी आ। अल्लाह तो फरमाए दर्द तवा के मिलंदो आ, दुख तवा के मिलंदो आ, मुसीबत तवा के मिलंदी आ, पर तवा दे दुखन दर्दन जी तकलीफ मुझे मोहम्मद के थींदी आ। तवज्जो तक जाए, पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए जने सिज लगी वने, अंधेरो थी वने, रात थी वने, मुझो अरबी तो फरमाए नंढन नंढन बारन के घरन को बाहर न कढो, पंहिंजे बच्चन पे कंट्रोल कयो। आका वजह केड़ी आ, तवज्जो तक जाए, पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए जने रात थी वींदी आ, मूसी जानवर न करना, विशू भी न करना, नांग भी न करना, गिदड़ भी न करना, मता तवा जे बच्चन के तकलीफ जी वने। आका कुर्बान वन्या, बच्चा ता साजान जवाब ही दो पियो आ, बच्चा तवा जान पर फिक्र मां मोहम्मद करीम खे आ।
रब तो फरमाया मुझे हबीब जी खूबिया तवज्जो तक जाए मुझे अरबी तो फरमाए माही अभी चो दुआ अल्लाह वो दिल बरता फरमाए इज्जत में आला अजमत में आला सिफत में आला इफ़्फ़त में आला जलवत में आला खिलवत में आला जलाल में आला जमाल में आला कमाल में आला प्यार में आला रफ्तार में आला अनवार में आला किरदार में आला प्यार में आला शान में आला मान में आला उन्वान में आला मैदान में आला असा जो मोहम्मद कुरान में भी चो हलाई आला खोल रब जो कुरान फनवमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बुलंद आवाज़ा गमगीन नतीजड़ा हो यार जो बैठो है मिस्कीन बोझन जो महदार जो है तो